सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असां पंहिंजो पाण खे ॾिसो घर में या माहौल में वेठे असां छड़ो पंहिंजो पाण सां कयूं, असां सोचे सम्झी ॻाल्हाईंदासीं। भई जेतिरो असां अजायो ॻाल्हाईंदा आहियूं असांखे लॻे असां हुनजो थोरो 50% घटाईंदासीं, उनखां घटि ॻाल्हाईंदासीं। असां साहब बि त वेठे वेठे सोचो जेतिरो असां ईअं ॻाल्हाईंदा आहियूं, अगरि घर में या माहौल में असांजो पंहिंजो ॻाल्हाइण 50% घटायूं ऐं चऊं त सही ॻाल्हाईंदासीं त बाक़ी कोई झगड़ो रहंदो नहीं, तो पोइ असां कुझु बि कर ठीक ही है। जीअं हिकिड़ो नौजवान ॾाढो क्रोधी हूंदो, कंहिंखे बि कुझु कंदो, लेकिन जॾहिं क्रोध लहंदोसि वरी पोइ सभिनि खां सारी कंदो, सभिनी खे कुझु बि करे। सो हाणे मां छॾण बि चाहियां थो क्रोध। मुंहिंजो त तूं क्रोध कंदो तोखे ख़बर न पवंदी आहे। हिकिड़ो कमु कर, हे साम्हूं दरवाज़ो आहे न, जंहिं महिल तोखे क्रोध अचे थो जंहिं ते गुस्सो करे ओड़ी महिल हिकिड़ो कोको हिन कील ठोके छॾ, हथोड़ो बि ॾिनेसि, कोका बि ॾेई छॾियसि। वरी ऊंचो पोइ महिल गुस्सो पंहिंजो लही या साम्हूं वारे खे सारी करा, जंहिं महिल तूं साम्हूं वारे खे सारी करे गुस्सो तुंहिंजो लही वञे, हुनखे परचाए छॾे, वरी कील पंहिंजो कढी छॾिजांइ। जंहिं महिल तूं कील कढे हुनखे परचाए, चए ठीकु आहे। हाणे रोज़ कंहिंसां गुस्सो करे कुझु करे कील हणे, तुंहिंखे लॻे हाणे एॾा कील गड़ थी विया आहिनि, वरी वञी करे कंहिंखे सारी करे, कंहिंखे माफ़ी चवे, कंहिंखे परचाए, कंहिंखे प्यारु करे, उनखे ठाहे करे कील कढी छॾे। तव्हांजो आस्ते आस्ते कील पहिरियों घणा थींदा विया, वरी सारी कंदो वियो, लहंदा विया। तव्हांजो वरी कंहिंखे अॻे आदत पइजे, कंहिंखे करे बि सही, थोरी देरि खां बाद वरी सारी करे उनखे परचाए छॾे, वरी कील कढी छॾे। हिकिड़ी ॾींहुं ख़ुशी ख़ुशी मुंहिंजो पीउ ॾे आयो, चए बाबा हाणे मां के कील जेके लॻा न उहे जेतिरा बि लॻा ऐं जेके कंहिंखे लॻंदा बि आहिनि उहो सारी करे, सॼो दरवाज़ो ख़ाली थी वियो, साफ़ थी वियो, हाणे कोई कील कोन्हे। ऐं पीउ खे चए चओ ॾिसी आ, पीउ वयुसि। जंहिं महिल पीउ खे चयईं ऊंचोसि पुटु, हाणे सम्झ जी ॻाल्हि इहा आहे, जेके तूं कील हयां उहे सभु निकिरी विया, पर कीलनि जा निशान अञा बि थरी करे ख़तमु न थींदा। तंहिंजे करे कंहिंजे बि लाहींदासीं, कुझु कंदासीं, कंहिंखे लफ़्ज़ ॻाल्हाईंदासीं, उनखे सॉरी कंदासीं, कुझु कंदासीं या परचाईंदासीं, लॻंदो ईअं त शायदि असां करे छॾियोसीं, पर हक़ीक़त में घाव भरिया रहंदा आहिनि। हक़ीक़त में उहे लफ़्ज़, उहे चीज़ूं पंहिंजा निशान छॾे वेंदा। तंहिंजे करे कोई बि लफ़्ज़ ॻाल्हाइण खां अॻु में सोचे करे ॻाल्हाइण जो नालो मौन आहे। सोचे सम्झी करे ॻाल्हाइण जो नालो मौन आहे। असांजे दिमाग़ खे ठंडक ॾींदो, शांती ॾींदो, असां सुकून में हूंदासीं। जॾहिं बि असां कोई उल्टो या अजायो ॻाल्हाईंदासीं, बेसमझी या ना समझी में ॻाल्हाईंदासीं, थोरे वक़्त तक मुफ़ाद लॻंदो, पर हक़ीक़त में सॼो कमु लाहे छॾींदो। तंहिंजे करे असांखे शांति शांति शांति, थोरो असांखे बहितर अंदाज़ खे वठिणो ऐं उनजे लाइ असां जॾहिं जेतिरो जेतिरो सही कंदा वेंदासीं, ओतिरो ओतिरो असां बहितर थींदा वेंदासीं। छाकाणि
तो जे खाधो असांजी सेहत आहे, असांजी बॉडी, असांजे शरीर, असांजे जिस्म जी खुराक न है पर दवा है। अगर उनके असां टॉनिक या इलाज समझी करे खाईंदासीं तो असां सही खाईंदासीं। अगर जेको आयो बस खाइणो ही आहे तो पोइ असां बीमारी ख़रीद कयूं। दिमाग़ खे भई जेतिरो असां सुकून ॾींदासीं उहो बहितर हलंदो। जेतिरो उनखे घणो कुझु कंदासीं ओतिरो असां पंहिंजो पाण खे ख़राब ऐं ख्वार कंदासीं।